अॼु 2 मई जो ॾींहुं आहे 2026 सुबुह सां निकिता आहियूं ज़मीनन जे सैर ॾांहुं। ॻोठ खैरमहमद आरीजा जे ज़मीनन ॾांहुं हींअर मुक़ाम क्रॉस करे रहिया आहियूं। हाणे मुक़ाम जी ॿी साइड खां आया आहियूं, जेको रस्तो ज़मीनन लाइ वेंदो आहे। हीउ साम्हूं मुंहिंजो बाबा आहे, हिते कमु थी वियो, आरीजा हिते कमु थी वियो। जेको बकरियुनि जे लाइ पापड़ बेड़े ते छॾिया आहिनि। गर्ल्स हाई स्कूल ऐं हुन जी बैक साइड में ज़मीन। तेरे मुंह का नड़ा तू वही है।
हम्म।